नाज़रीन, सिंध हुकूमत पारां बोड मुतासिरन के घर ठाहिण न विया आहिनि, जॾहिं त खेनि मालिकाणा हक़ूक़ ॾियण लाइ तलार में हिकु तक़रीब रखाई वई। अचो त इन तक़रीब में आयल अॻवाननि ऐं मुस्तहिक़ माण्हुनि सां ॻाल्हायूं, असांखे छा था ॿुधाइनि। हिते जेॾी महिल सिंध ते मुसीबत आई, बरसाति पई, उहा अल्लाह ताला जी तरफ़ां हिकिड़ो असां ते इम्तिहान हो। त उन में जिन जिन माण्हुनि जा अझा हलिया विया हुकूमत तरफ़ां, पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां ही जेको आहे सो उपाउ वरिता विया, जेके पाकिस्तान में पहिरियों दफ़ो पिया थियनि। जो प्रोग्राम है उनके जेको औरतुनि खे ये पैसा मिलनि था हर महीने में, उन में रोटी कपिड़े जो उन में जेको आहे सो उनजो गुज़ारो उन मां थो थिए। ऐं घर जेके आहिनि से ॾिसो पिया धान जेके आहिनि उनखे पंहिंजो प्लाट पंहिंजो घर बि मिले, माना रोटी कपिड़ा मकान जो इहो जेको शहीद भुट्टे जो ख्वाबु उहो पूरो पियो थिए। उन ते अमल असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पियो कराइनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जॾहिं बि वाइदा कया आहिनि उन वाइदनि खे पाए तकमील ते पहुचायो आहे। जीअं पहिरीं ॻाल्हि थी भेनर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे हिसाब सां बि जेकी आहे उन्हनि खे पैसा वग़ैरह जेकी कपिड़ा वग़ैरह जेकी सिस्टम उन्हनि जो हली पियो आहे। बाक़ी जेकी घर जी स्कीम हुई उहा घर जी स्कीम हींअर पाए तकमील ते पहुचण वारी आहे। भुट्टो साहिब असां हिते वॾी महिरबानी जीअं हज़ारें घर ॾिना आहिनि ऐं असीं पंहिंजे घरनि में सवला आहियूं। बिलावल साहब जा तमामु नहत शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांखे बेनज़ीर स्कीम जे तहत घर ॾिना आहिनि ऐं इहा तमामु वॾी महिरबानी बिलावल साहब जी। कैमरामैन अलविदा ख्वाजा सां गॾु मोहम्मद हुसैन गोपान, धरती टीवी न्यूज़, कलहार।